फुलजी स्टेशन जे भरपासे में लंपी वायरस बीमारी ख़तरनाक सूरत इख्तियार करे वई। लंपी बीमारी सबब केतराई ढोर मरी विया, केतराई ढोर बीमारी में वठिजी विया। लाइव स्टॉक खातो अघूरे निंड सुतल। तफ़सील मूजिब फुलजी तोड़े प्यारो जे वेटनरी अस्पताल जो अमलो गायब हुजण सबब मालवंद सख्त परेशान आहिनि। मालवंदन जो चवणु आहे त माल में बीमारी बाबति लाइव स्टॉक खाते जे अमलदारनि खे इतला ॾिनो आहे। उन्हनि खांगी डॉक्टरनि खां वैक्सीन कराइण जो चयो आहे। सरकारी दवाऊं खांगी अस्पताल में विकिरो कयूं थियूं वञनि। खांगी डॉक्टर फी ढोर 1000 रुपया वठी वैक्सीन करे मालवंदन खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। मालवंदन मूजिब जानवरनि जूं अस्पतालूं खंडरात बणियल आहिनि। अस्पताल में मौजूद अमलो घर वेठे पघारूं खणी रहियो आहे, पर केर बि पुछण वारो नाहे। मालवंदन सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त अस्पताल जे अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे लंपी बीमारी जे बचाव जी वैक्सीन कराए ॾिनी वञे।